बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें। साईं अज अब्बास फार्म ते साईं मोहम्मद ख़ान वसाण जी, मीर वकार साहब टालपुर जी कणक ॾिठीसीं। माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त, दिल खे ख़ुशी थी। जहिड़े हिसाब सां भाण जी खोट ऐं पाणीअ जूं मुसलसल ज़लालतूं, अहिड़ी सूरत हाल में साईं पंहिंजो फ़सुलु माशाल्लाह ॾाढे बहितरीन तरीक़े सां पचायो आहे। सुठो थियो आहे, ॾाढो दिलि खे वणी। ऐं साईं जी ॾिसो कणिक त TD1 जेको आहे सो जिन्स लॻल आहे, पर अहिड़े हूंदे बि माशाल्लाह ॾाढो माना दिलि खे ख़ुशी थी। ऐं फ़सुलु असां ॾिठो, जंहिंमें साईं खां पुछा कईसीं, साईं चए थो त 1.5 बोरी DAP जी लॻल आहे, 2 बोरियूं यूरिया जूं ॿोड़ींदियूं आहिनि। पर साईं यूरिया जी त मुसलसल शार्टेज जे करे बहरहाल असां वटि अहिड़ियूं माना फ़सुलु न थी सघियो आहे। पर साईं जी महिनत खे असां दाद था ॾियूं, साईं खे सलाम था पेश कयूं ऐं उमेद था कयूं त अलाह साईं खे अञा रोज़ी में बरकत ॾे। महिरबानी।